सलाम अलैकुम। खुदा जी साणे थी मुसलमान जो बच्चो ईअं कोन्हे सलाम जो जवाब त ॾे। बाबा ये ॾिसे मुंहिंजी नंढड़ी भेण असां परे खां आया आहियूं, असां एतिरो परे खां आया आहियूं जंहिंजो कोई हिसाब ई कोन्हे। पर असल में मसइलो इहो त गाॾी असांजी जेकी बि महिमान जी भॼी सो छॾे असांखे वेही हली। हाणे असां बि असल में मजबूर थी विया आहियूं। हाणे ख़बर आहे सिंधी माण्हू जेका हूंदा आहिनि उहे महिमान नवाज़ हूंदा आहिनि, हर को कंहिंखे परे महिमान खे छॾींदा कोन्हे। हाणे असल में मसइलो ॼण अॼो किराए त असांखे मानी टिकी चांहि पाणी जो बंदोबस्तु थी वञे त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। जे न त पोइ हलाईंदासीं। पोइ हाणे दया वारा आहियूं, छा चवंदा इन्सानियत वारा माण्हू ॿिया बि खोड़ आहिनि। सो कुझु हा न जो वरंदी घटि सही खुदा जी मार बि छतो तूं ईअं ये ॿोड़ो ई गूंगो ई ठीकु आहे। पहिरीं ॿुधाए छॾी न गूंगो ऐं ॿोड़ो हेॾी मथो हणाईंदासीं ॿियो को वञी ॾिसूं आहे। खुदा जी का मार पए छो छिताई गूंगा ॿोड़ा सभु असांजे मथे अरे ठके न लपट निकिर हल खुदा जी का मार पए हिनखे अॼु ॿियो को गॾु ॾिसूं।